Hi friends, it's me here Ehsanul Lunt and today's our topic is about causative verb. दोस्तों आज असांजो टॉपिक आहे causative verb जे बारे में जंहिंखे सिंधी में असीं मुतअदी फ़ेल बिलवास्ता चवंदा आहियूं दोस्तों। हाणे ॾिसो दोस्तों ऑलरेडी असां टेंस जे बारे में सिखी चुका आहियूं। अॼु असां सिखंदासीं causative verb में। दोस्तों causative verb में असांजो जेको सब्जेक्ट आहे यानी फाइल आहे उहो पंहिंजो कमु कंहिं ॿिए खां कराईंदो, यानी डायरेक्ट पंहिंजो कमु न कराईंदो, इनडायरेक्ट कंहिं ॿिए खां कमु कराईंदो। दोस्तों सब्जेक्ट खां पोइ असां डायरेक्ट हेल्पिंग वर्ब इस्तेमालु कंदा आहियूं। उहे असांजा हेल्पिंग वर्ब 4 आहिनि, गेट आहे, मेक आहे, हैव आहे, काज़ आहे। यानी चइनी हेल्पिंग वर्ब खे असां सब्जेक्ट खां फौरन बाद इस्तेमालु कंदासीं, लेकिन गेट, मेक, हैव, काज़ चारई जेको आहे असांजी जेका मीनिंग आहे उहो सेम ॾींदा। उन खां पोइ असांजो जेको वर्ब आहे दोस्तों मेन वर्ब उहो पास्ट पार्टिसिपल यानी थर्ड फॉर्म असां इस्तेमालु कंदा आहियूं दोस्तों। वर्ब जेको आहे असां थर्ड फॉर्म इस्तेमालु कंदासीं यानी पास्ट पार्टिसिपल इस्तेमालु कंदासीं दोस्तों। उन खां पोइ कॉसेटिव वर्ब खे असां कहिड़े टेंस में इस्तेमालु कंदासीं? कॉसेटिव टेंस खे असां मुख़्तलिफ़ जॻहनि ते मुख़्तलिफ़ टेंस में इस्तेमालु कंदा आहियूं दोस्तों। जेकॾहिं मां मिसाल प्रेजेंट सिंपल टेंस में कॉसेटिव वर्ब जो इस्तेमालु जो वठां, लेट सपोज पहिरियों जेको आहे मां तव्हांखे सम्झायां कॉसेटिव वर्ब प्रेजेंट सिंपल टेंस में। हाणे दोस्तों प्रेजेंट सिंपल टेंस में लेट सपोज मां वटि हिकिड़ो जुमिलो आहे, उहो जुमिलो आहे मां ॾखण खां कुर्सी ठारायां थो। मां ॾखण खां कुर्सी ठारायां थो। हाणे दोस्तों जुमिलो असांजो छा आहे? मां ॾखण खां कुर्सी ठारायां थो, यानी जेको चेयर आहे यानी कुर्सी आहे उहो मां पाण नथो ठारायां, मां इनडायरेक्ट कंहिं ॿिए खां यानी ॾखण खां जेको आहे पंहिंजी कुर्सी ठारायां थो। दोस्तों हाणे ॾिसो सब्जेक्ट जेको आहे पंहिंजो कमु पाण नथो करे। जेकॾहिं सब्जेक्ट कमु करे हा त पोइ हुजे हा मां कुर्सी ठाहियां थो, लेकिन मां जेको आहे इनडायरेक्ट कमु कराए थो दोस्तों कंहिंखां ॾखण खां, कारपेंटर खां जेको आहे कमु कराए थो। हाणे मां जॾहिं ॾखण यानी कारपेंटर खां कमु कराए त यानी उहो जुमिलो असांजो छा थी वेंदो? कॉसेटिव वर्ब। हाणे ॾिसो दोस्तों हाणे ठारायां थो, थो, था, थी, थियूं असांजा जेके आहिनि प्रेजेंट सिंपल टेंस जूं निशानियूं आहिनि, लेकिन असां हिते जेको आहे ठारायां थो यानी ॿिए खां कमु कराए थो, असांजो जेको जुमिलो आहे उहो कॉसेटिव में हलियो वियो आहे दोस्तों। हाणे ॾिसो जेको आहे मां आहे, मां जी जेका आहे इंग्लिश आहे उहो आहे दोस्तों आहे। हाणे आहे खां फौरन बाद दोस्तों असां रखंदासीं गेट, मेक, हैव, काज़ यानी फर्स्ट फॉर्म। जेकॾहिं आहे त असां छा रखंदासीं दोस्तों? गेट रखूं, मेक रखूं, काज़ रखूं, हैव रखूं, ॻाल्हि साॻी आहे, लेकिन मां जेको आहे पहिरें जुमिले में रखां थो आई गेट यानी गेट रखां थो। हाणे दोस्तों छा आहे? आई गेट अ चेयर। हाणे जेको आहे मां छा ठारायां थो? उहो आहे जेको आहे असांजो चेयर यानी जेको असांजो ऑब्जेक्ट आहे आई गेट अ चेयर। हाणे दोस्तों जॾहिं असां जेको आहे सब्जेक्ट खां फौरन बाद गेट रखंदासीं, गेट खां पोइ असां ऑब्जेक्ट रखंदा आहियूं। हाणे दोस्तों ॾिसो आई गेट अ चेयर। हाणे चेयर खां पोइ जेको आहे असां रखंदासीं वर्ब, वर्ब जेको आहे ठाराइण। छा आहे दोस्तों? ठाराइण, मेक, आई गेट अ चेयर। मेक जो जेको आहे थर्ड फॉर्म छा थींदो दोस्तों? मेड थींदो। आई गेट अ चेयर मेड। हाणे जंहिंखां कमु करायां थो उन खां पहिरियां असां जेको आहे बाय जो इज़ाफ़ो ॾींदासीं यानी प्रीपोजिशन जो इज़ाफ़ो ॾींदासीं। बाय कमु करण वारो केरु आहे? कारपेंटर आहे। केरु आहे दोस्तों? कमु करण वारो आहे कारपेंटर। हाणे दोस्तों ॾिसो मां ॾखण खां कुर्सी ठारायां थो, आई छा आहे दोस्तों? आई गेट अ चेयर। कंहिंखां? बाय कारपेंटर, यानी जेको मां कमु करां थो उहो मां डायरेक्ट पाण कमु नथो करां, कंहिं ॿिए खां कमु करायां थो दोस्तों। हाणे इन साॻी जुमिले खे दोस्तों जेकॾहिं मां मेक सां करां, आई मेक, लेट सपोज गेट जी जाइ ते मां इस्तेमालु करां थो मेक, आई मेक अ चेयर, आई मेक अ चेयर मेड बाय कारपेंटर। दोस्तों इन जुमिले जी मीनिंग जेका सिंधी में आहे उहो साॻियो ई रहंदो, मां ॾखण खां कुर्सी ठारायां थो। दोस्तों जेकॾहिं मेक जी जाइ ते असांजो जेको आहे हैव इस्तेमालु हुजे, आई हैव अ चेयर, आई हैव अ चेयर मेड बाय कारपेंटर हुजे, पोइ बि जेको आहे असांजी जुमिले जी जेका मीनिंग आहे सिंधी में दोस्तों उहो साॻियो रहंदो।
जेकॾहिं वरी असां इनखे काज़ सां करूं, आई काज़ अ चेयर, आई काज़ अ चेयर मेड बाय कारपेंटर। हाणे हिते भी दोस्तों जेका मीनिंग आहे उहो सेम आहे। हाणे ॾिसो जेको आहे दोस्तों असां जेको आहे पॉजिटिव वर्ब खे प्रेजेंट सिंपल टेंस में इस्तेमाल कयो आहे, त असांजो जुमलो थियो आहे छा थियो दोस्तों, मां रखण खां कुर्सी ठारायां थो, आई गेट अ चेयर मेड बाय कारपेंटर। हाणे दोस्तों पहिरियों नंबर जेको जुमलो असां इस्तेमाल कयोसीं उहो हुयो गेट सां, ॿियो नंबर जेको आहे मेक सां, टियों नंबर जेको आहे हैव सां, ऐं चौथों नंबर जेको हुयो असांजो काज़ सां। हाणे ॾिसो दोस्तों गेट सां थी वियो, पोइ जुमलो असां छा सां कयो आहे मेक सां, पोइ वरी असां जुमलो छा सां ठाहियो आहे हैव सां, पोइ वरी जुमलो असां छा सां ठाहियो आहे काज़ सां। लेकिन असांजो जेको मीनिंग हुयो उहो चेंज न थियो आहे, सिंधी में जेको आहे साॻी मीनिंग रही आहे, यानी मां रखण खां कुर्सी ठारायां थो, मां पंहिंजो कमु जेको आहे उहो कंहिं ॿिए खां करायां थो। हाणे दोस्तों हाणे इहो जेको आहे पॉजिटिव वर्ब असां प्रेजेंट सिंपल टेंस में इस्तेमाल कयोसीं दोस्तों। छा में दोस्तों असां इस्तेमाल कयो आहे प्रेजेंट सिंपल टेंस में। हाणे जेकॾहिं असांजो जुमलो प्रेजेंट कंटिन्यूअस में हुजे दोस्तों, जेकॾहिं असांजो जुमलो पास्ट सिंपल में हुजे, पास्ट कंटिन्यूअस में हुजे, फ्यूचर सिंपल में हुजे, फ्यूचर कंटिन्यूअस में हुजे, यानी डिफरेंट जगह ते मुख्तलिफ टेंसेस में हुजे, पोइ भी दोस्तों असां साॻी तरीक़े सां इन जुमले खे इंग्लिश में चेंज कंदासीं। हाणे दोस्तों असां जेको आहे इन्ही साॻी जुमले खे प्रेजेंट कंटिन्यूअस में ॾिसंदासीं दोस्तों। हाणे दोस्तों असां पॉजिटिव वर्ब खे ॾिसंदासीं प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस में दोस्तों। हाणे प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस में असांजो जुमलो आहे दोस्तों अहमद दर्जी खां कपड़ा सिबराए रहियो आहे। हाणे अहमद जेको आहे उहो छा करे थो, कपड़ा सिबराए थो कंहिंखां दर्जी खां। ॾिसो जेको आहे ही सब्जेक्ट जेको आहे असांजो अहमद आहे, अहमद जेको आहे को कमु नथो करे, कमु करण वारो केरु आहे दोस्तों दर्जी, लेकिन दर्जी खां जेको आहे कमु कराइण वारो केरु आहे अहमद। अहमद कंहिंखो कमु कराए थो दोस्तों दर्जी खां कमु कराए थो। छाजो कमु कराए थो, कपड़ा सिबराए थो। हाणे अहमद दर्जी खां कपड़ा सिबराए रहियो आहे। हाणे दोस्तों इन जुमले खे जेकॾहिं असां पॉजिटिव वर्ब में यानी फेल बिलवास्ता में इंग्लिश में टेंस ट्रांसलेट कंदासीं त असांजो जुमलो थींदो अहमद इज़ गेटिंग। हाणे दोस्तों तव्हांखे ॿुधायो हो त असांजो जेको आहे हेल्पिंग वर्ब जेके आहिनि पॉजिटिव वर्ब में गेट आहे, मेक आहे, हैव आहे, काज़ आहे, असां चइनी खे जेको आहे इस्तेमाल करे सघूं था। हाणे गेट आहे असांजो जुमलो कंटिन्यूअस थी वियो। हाणे कंटिन्यूअस खे शो करण जे लाइ गेट, मेक, हैव, काज़ सां इंग लॻंदो, ना कि असांजो वर्ब सां लॻंदो। मेन वर्ब असांजो हमेशह छा रहंदो दोस्तों थर्ड रहंदो। हाणे ॾिसो दोस्तों अहमद इज़ गेटिंग क्लॉथ स्यूड बाय, प्रीपोजिशन जो असां इज़ाफ़ो ॾिनोसीं कंहिंखां ठाराया दोस्तों टेलर खां ठाराया आहिनि। अहमद इज़ गेटिंग क्लॉथ स्यूड बाय टेलर। हाणे वरी असां ॾिसूं मेक सां, अहमद इज़ मेकिंग क्लॉथ स्यूड बाय सैम टेलर खां। हाणे ॾिसो दोस्तों वरी टियों नंबर जुमलो आहे अहमद इज़ हैविंग क्लॉथ स्यूड बाय टेलर। अहमद इज़ काज़िंग क्लॉथ स्यूड बाय टेलर। हाणे ॾिसो अहमद दर्जी खां कपड़ा सिबराए रहियो आहे। हाणे दोस्तों प्रेजेंट सिंपल टेंस में जेको आहे असां पॉजिटिव वर्ब जो जुमलो हुयो उनखे असां सिंधी टू इंग्लिश कयोसीं, ऐं उन खां पोइ हाणे प्रेजेंट कंटिन्यूअस खे सिंधी टू इंग्लिश करूं था। हाणे दोस्तों असां ॾिसंदासीं पास्ट सिंपल ऐं पास्ट कंटिन्यूअस में पॉजिटिव वर्ब खे सिंधी खां इंग्लिश में चेंज कंदासीं। हाणे असां पॉजिटिव वर्ब खे यानी फेल बिलवास्ता के पास्ट सिंपल ऐं फ्यूचर सिंपल में पढ़ंदासीं। हाणे दोस्तों पास्ट सिंपल टेंस में असांजो जुमलो आहे हुन शागिर्द खां सबक लिखायो दोस्तों, हुन सबक शागिर्द खां लिखायो। हाणे जेको हू आहे उहो जेको आहे पंहिंजो कमु पाण नथो करे, कंहिंखां कराए थो शागिर्द खां कराए थो। शागिर्द खां छाजो कमु कराए थो सबक लिखाए थो। हाणे दोस्तों हुन शागिर्द खां सबक लिखायो। हाणे ही जेको असांजो सब्जेक्ट आहे उन छा कयो आहे शागिर्द खां ख़त लिखायो आहे। असां हाणे गेट रखूं, मेक रखूं, हैव रखूं, काज़ रखूं, असां जेको आहे चइनी मां हिकिड़ो खणंदासीं, गेट खणूं था, लेकिन पास्ट सिंपल में आहे गेट जो जेको असां सेकंड फॉर्म रखंदासीं गाट। हाणे ॾिसो ही गाट आ लेसन। हाणे वर्ब जो जेको आहे हमेशह असां थर्ड फॉर्म रखंदा आहियूं रिटिन। हाणे रिटिन बाय स्टूडेंट कंहिंखां लिखायो स्टूडेंट खां। ही गाट आ लेसन रिटिन बाय स्टूडेंट। हाणे दोस्तों इन जी जाइ ते असां जेको आहे गाट जी जाइ ते मेक रखूं हा त थी आहे ही मेड आ लेसन रिटिन बाय स्टूडेंट। अहिड़े तरीक़े सां गेट रखूं, मेक रखूं, हैव रखूं, काज़ रखूं, लेकिन असांजो जेको आहे
इंग्लिश का सिंधी में मीनिंग जो है वो सेम रहंदो। उन खां पोइ दोस्तों असांजो जो आहे फ्यूचर सिंपल टेंस में जुमलो आहे उहे असद खां घर ठाराईंदा। हाणे उहे जेको आहे घर ठाराईंदा लेकिन कंहिंखां असद खां ठाराईंदा, पाण कमु नथा करनि। हाणे ॾिसो जेको आहे असांजो जेको सब्जेक्ट आहे चाहे दे आहे। हाणे छा थींदो फ्यूचर में आहे हेल्पिंग वर्ब रखंदासीं शैल एंड विल। दे विल मेक अ होम, छा थींदो दोस्तों दे विल मेक अ होम कंस्ट्रक्टेड बाय असद। हाणे उन्हनि घर ठारायो कंहिंखां दोस्तों असद खां। हाणे दे विल मेक अ होम कंस्ट्रक्टेड बाय असद। हाणे दोस्तों पॉजिटिव वर्ब जेको आहे इहो आहे जंहिंखे असां मुख़्तलिफ़ टेंसिस में मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इस्तेमालु कंदा आहियूं। आई होप तव्हांखे ही वीडियो पसंदि आयो हूंदो। कंहिं नेक्स्ट लेक्चर में कंहिं सुठे टॉपिक सां